गंबट पैरामेडिकल एसोसिएशन ऐं गम्स डॉक्टर वेलफेयर पारां कोरोना रिस्क अलाउंस बंदि थियण सर्विस स्ट्रक्चर जी बहाली ऐं लेडी हेल्थ वर्करनि जी जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ गम्स अस्पताल जी ओपीडी जो बाइकआउट करे मुलाज़िमनि पारां सख़्तु एहतिजाज कयो वियो आहे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे गंबट मां मोहिब अली रतन। जी मोहिब अली, छा तफ़सील आहिनि? जी नाला मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। गंबट पैरामेडिकल एसोसिएशन गिम्स डॉक्टर वेलफेयर पारां कोरोना रिस्क अलाउंस बंदि थियण सर्विस स्ट्रक्चर जी बहाली ऐं लेडी हेल्थ वर्करनि जी जाइज़ मुतालबे जी मंशा लाइ गिम्स अस्पताल जी ओपीडी जो बाइकाट करे मुलाज़िमनि पारां सख़्तु एहतिजाज कयो वियो। पैरामेडिकल जे सदर हिम्मत अली उजण हिदायतुल्ला अब्बासी राय बाबर जी अॻुवाणी में मुलाज़िमनि मुतालबनि जी हक़नि लाइ नारेबाज़ी कई। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 8 ॾींहं पहिरियां बि एहतिजाज कयो हुयो। उन ते सूबाई वज़ीर अज़रा पेचो असां सां वाइदो करे वई हुई त अवां जा जाइज़ मसइला हल कया वेंदा, पर हाणे सूबाई वज़ीर अज़रा पेचो पंहिंजो वाइदो पूरो न कयो। उन खां पोइ असां ॿीहर एहतिजाज करे रहिया आहियूं, जॾहिं त 2012 खां सर्विस स्ट्रक्चर बंदि पियल आहे। महिरबानी मोहिब अली तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची